अॼु असां सिखी वठंदासीं अंग्रेज़ी जे ॿिनि अखरनि जे मुतालिक़ ऐं उहे अखर आहिनि वी ऐं डब्ल्यू। इहे ॿई अखर वी ऐं डब्ल्यू सिंधी हिकु अखर वाव वाढे जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। अचो त हिन असूल खे सिखी वठूं त कहिड़े वाव सां वी इस्तेमालु थींदी ऐं कहिड़े वाव सां डब्ल्यू इस्तेमालु थींदी। हलूं था पहिरीं असूल ॾांहुं। जेकॾहिं सिंधीअ में वाव वाढे खे ज़बर जी आवाज़ में पढ़ियो वेंदो त उन वाव जे लाइ अंग्रेज़ी ज़बान जो जेको अखर आहे उहो डब्ल्यू इस्तेमालु थींदो। जहिड़ी तरह वकार वाव ज़बर व असां डब्ल्यू इस्तेमालु कयोसीं। वसीमा व सीन व वाव ज़बर व डब्ल्यू इस्तेमालु कयोसीं। वहीद वाव ज़बर व डब्ल्यू इस्तेमालु कयोसीं। पर जेकॾहिं सिंधीअ में वाव वाढो ज़ेर जी आवाज़ में पढ़ियो वञे थो त उन वाव जे लाइ अंग्रेज़ी ज़बान जो अखर वी इस्तेमालु कंदासीं। जहिड़ी तरह वे शाल वाव ज़ेर वे असां अंग्रेज़ी जी वी इस्तेमालु कईसीं। विके राल वाव ज़ेर वे असां वी इस्तेमालु कईसीं अंग्रेज़ी जी। विके रम वाव जे हेठों ज़ेर जी आवाज़ हुजण जे करे असां अंग्रेज़ी में वी इस्तेमालु कईसीं।